मीरासी मौलवी खे मौलवी राशिद मंसूम जो जवाब गौर सां ॿुधजो। खबरदार जेकनी बेजे नाले ते न्याज कंदो, बेजे नाले ते उर्स कंदो, बेजे नाले ते यारी कंदो, बारी कंदो, दबो रब सेंदो फरमाइयो इया हराम तो जिया सूर जो गोश्त हराम थव। असां पंहिंजी मर्ज़ी ॿुधाईंदा आहियूं, असां अल्लाह अल्लाह जे रसूल जा अक़वाल ॿुधाईंदा आहियूं। तवज्जो सां खैर हुजे, खैरात हुजे, नज़र हुजे, न्याज हुजे, उर्स हुजे, यारी हुजे, बारी हुजे, सब जाइज़ आ। रुगो नियत या हुजे त मां जेको खैर कयो थम यो अल्लाह जे नाले ते कयो थम, इन जो सवाब मुर्शिद हुसैन के पुजे, अल्लाह जो कसम जाइज़ आ। मौलवी साहब समझ में कुछ ॻाल्हि आई? यकीनन तव्हांखे समझ में अची वई हूंदी। पहिरियां पंहिंजे मौलवियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदा कयो, उन खां बाद में फतवाऊं हणूं, पोइ चओ त इहा न्याज़ बि हराम आहे, यारी बि हराम आहे, त उर्स बि हराम आहे। हाणे कूड़ो कंहिंखे चऊं?